मीरपुर बटोड़े में यूसी अली अकबर शाह के गोठ में बरसाती पानी निकाल न थियण ऐं राशन न मिलण खिलाफ गोठाण जो सूफ़ी शाह नायत प्रेस क्लब अॻियां एहतजाज मुज़ाहिरो। मुज़ाहिरीन पप्पू चाहियो, गुलाम हसन सारंग, हनीफ चांडियो ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त संदन गोठ में ओसमान चाहियो, अकबर चाहियो, कालूनी जाखुरो, नाथो सोलंगी, आचार ऐं ॿियनि ॻोठनि मां बरसाती पानी निकाल नाहे थियो। न ई वरी संदन को कंहिं सार लधी आहे ऐं हिननि वधीक चयो त बरसाति में संदन फसल ॿुॾी तबाह थी विया आहिनि। 1 महीने खां वधीक वक़्तु थी वियो आहे संदन ॻोठ में बरसाती पानी जे घेरे हेठि आहे। घणो वक़्तु पाणी में बीहण करे बदबू थी वई आहे, जंहिं करे मच्छरनि ऐं मक्खियुनि जो आज़ार वधी वियो आहे, जंहिंसां असांजा नंढा वॾा तोड़े, मलेरिया, डायरा, ख़ारिश ऐं ॿियनि मुज़ी मर्ज़नि में विकिरजी विया आहिनि। पर चूंडियल नुमाइंदनि समेत कंहिं बि सार नाहे लथी। एला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी ॻोठाण मां बरसाति जो पाणी निकाल कराए संदन वहाड़ कई वञे। रिपोर्ट अशरफ चांडियो, शाहीन न्यूज़, मीरपुर बठोड़ो। बरसात मुतासिरन जी मिस्कीनन जी गरीबन जी गरीब मुतासिरन जी गोठन में मुतासिरन जी गोठन में पानी निकाली।